सय्यिदना मौलाना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदना मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मौलाना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदना मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। बटे भेरा कंध झुकाए पांजे रब पाक के हाज़िर नाज़िर समझी करे इस्तग़फ़ार पढ़ो। मां भी तौबा तो कयां, तां भी सब तौबा कयो। अल्लाह पाक कबूल ना है कंदो। गाफिल दिल जी निशानी यह है तो बेन के तकींदो रहे, बेन जा मुंह ॾिसे, बेन जा मुंह न ॾिसो, पांजे दिल में पांजो मुंह ॾिसो, इस्तग़फ़ार पढ़ो बुलंद आवाज़ सां। काई ज़बान खामोश न होजे। जेकर अॼु असांजो इस्तग़फ़ार है तौबा कबूल थी वई तो अॼु असांजी अल्हम्दुलिल्लाह हाज़िरी मंज़ूर मक़बूल थी वई। हे क़ुरान करीम जे दस्तार बंदी जो प्रोग्राम आ, कबूलियत दुआ जो मौक़ो आ, इंतहाई बाबरकत मजलिस आ। अल्लाह रब्बुल इज़्ज़त इंतहाई असां ते हिन वक्त राज़ी आ जो असां सब रब पाक के राज़ी करण जी नियत सां हिन मजमा में हिन मदरसे में जमा आहियूं। सब इस्तग़फ़ार पढ़ो। अल्लाह रब्बी अस्तग़फ़िरुल्लाह रब्बी अस्तग़फ़िरुल्लाह रब्बी अस्तग़फ़िरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि। इंतहाई मोहतरम दोस्तों, भाइरों, बुजुर्गों, जलसन जो मकसद, मदरसन जो मकसद, खानकाहुन जो मकसद, जिहादी तहरीकुन जो मकसद, आलिमन जे इल्म जो मकसद, बयानन जो मकसद, सब हिक फिक्र में आहियूं तो सल रब करीम राज़ी थे। असां सब कंहिंखे राज़ी करण जी नियत सां जमा आहियूं। अल्लाह जो नालो बुलंद आवाज़ सां खणो न, अल्लाह जो नालो मोहब्बत सां खणो। ता अल्लाह जो नालो खणंदो असांजे अचण जो मकसद असांखे मिली वियो। असां सब कंहिंखे राज़ी करण जी नियत सां जमा आहियूं। अल्लाह जो नालो मोहब्बत सां खणो, अकीदत सां खणो, अदब सां खणो, बुलंद आवाज़ सां। ए कुरान करीम आ, कुरान करीम जे इल्म हासिल करण जो पहिरियों पहिरियों अदब अल्लाह जो नालो आ। जॾहिं पहिरीं पहिरीं वही जनाब रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थी, अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो इक़रा 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 बिस्मि रब्बिकल लज़ी खलक़। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मां अना बिक़ारिन, मां पढ़ियल न आहियां, मां अना बिक़ारिन, मां पढ़ियल न आहियां, मां अना बिक़ारिन, मां पढ़ियल न आहियां। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ खां जिब्राइल अर्ज़ कयो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी खलक़ खलक़ल इंसान मिन अलक़। पढ़ पांजे रब जे नाले सां। ते इल्म छा सां मिलंदो आहे? चो अल्लाह जे नाले सां। अब तव्हां ॻाल्हायो न, सब थिकियल वेठा आहियो, मानी भी थी वई, नमाज़ भी थी वई, हाणे बुलंद आवाज़ सां तव्हां ॻाल्हाईंदो त मां ॻाल्हाईंदुसि। अल्लाह जे अब ॻाल्हायो, चो अल्लाह के, हाँ अल्लाह जो इल्म अल्लाह जे नाले से। इल्म हासिल करण जो पहिरियों पहिरियों अदब, पहिरियों पहिरियों ज़रियो अल्लाह जे नाले सां ताल्लुक़ आ। इन करे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी खलक़ असां के पहिरियों पहिरियों इल्म हासिल करण सां पंहिंजो नालो सेखारियो। इन करे अॼु ॾींहुं ताईं मदारिस में इहो तरीक़ो आ असांजे असातिज़ा जो, मशाइख़ किराम जो, तो बाबा हाणे तव्हांजी दस्तार बंदी थिए थी, तव्हां आलिम थी वियो, तव्हां कोर्स पूरो कयो, हाणे तव्हांखे इल्म जी सूरत मिली वई, हाणे तव्हांखे इल्म जी सूरत मिली वई। इल्म जी हकीकत तॾहिं हासिल थींदव जॾहिं कि अल्लाह वारे को वञी अल्लाह जो नालो सिखो, कि अल्लाह वारे को अल्लाह जो ॻाल्हायो, अल्लाह जो। दोस्त शायद नाराज आहिनि, मूंखे सुर न ईंदो आहे, महिरबानी कयो जवाब ॾियो। इल्म हासिल कयो, इल्म जी सूरत मिली वई, इल्म जी हकीकत मिलंदी जॾहिं तव्हांखे अल्लाह वारे को वञी अल्लाह जो नालो सिखो। तबारक अस्मु रब्बिक, तुझे रब जो नालो वॾे बरकत वारो आहे, वॾे नफ़े वारो आहे, वॾे फ़ाइदे वारो आहे। अल्लाह जे नाले जी अहमियत हीअं समझो, ला तक़ूमु अस्साअ हत्ता युक़ाल फिल अर्ज़ अल्लाह अल्लाह, एस ताईं ये दुनिया तबाह न थींदी, क़यामत नहीं दी जेस ताईं अल्लाह अल्लाह चवण वारा मौजूद है।
माना कायनात जो रूह चो अल्लाह अल्लाह है। अबा कायनात जो रूह छा है अल्लाह अल्लाह मां ॿुधण थो करा बुलंद आवाज़ सां अल्लाह के राज़ी करण जी नियत सां ए ज़बान अल्लाह ॾिनी अथव हिन ज़बान ते हक़ अथव अल्लाह जो ॿियनि जी तारीफ़ न कर तारीफ़ कर त रब जी अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सैयद हसन बसरी अफजल ताबईन जी उवैस करनी खे मुख़्ज़रमीन मां अफजल करार ॾिनो वियो आहे ताबईन मां अफजल करार ॾिनो वियो आहे त हसन बसरी जंहिंजूं मक्तू हदीसूं मिशकात शरीफ जहिड़े असीम किताब में मौजूद आहिनि के उन्हनि खां पुछो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी सभ खां ज़्यादा रज़ा छा सां मिलंदी आहे जीअं अल्लाह जे तारीफ़ करण सां। अल्लाह जी ज़्यादा रज़ा छा सां मिलंदी आहे त अल्लाह जो नालो त खणो न अल्लाह जी तारीफ़ करण सां। इन करे क़यामत जे ॾींहुं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेको झंडो हूंदो उहो लिवाउल हम्द तारीफ़ जो झंडो हूंदो उन जे हेठां उहे बीहंदा हम्मादून जिन दुनिया में अल्लाह जी ज़्यादा तारीफ़ कई। दुआ घुरो अल्लाह से असां के भी हम्मादून में दाखिल फरमाए। इन करे तो कुरान करीम में पहरों पहरों सबक तरतीब जमाई में अल्लाह सही पंहिंजी तारीफ़ सेखारी आहे। ए बंदा मुझी तारीफ़ कर तुझियूं अखियूं ॾिसन थियूं अंधो न है मुझी तारीफ़ कर तुझी ज़बान ॻाल्हाए थी गूंगो न है मुझी तारीफ़ कर तुझा कन ॿुधन था ॿोड़ो न है मुझी तारीफ़ कर तुझो दिमाग़ कम करे थो तू पागल न है मुझी तारीफ़ कर तू जो मैदो पाजो कम ॾेखारे रहियो आहे तू मुझी तारीफ़ कर तुझी दिल धड़की रही आहे मुझी तारीफ़ कर तुझा उज़वा जे मकसद जे लाइ ठाहिया वो मकसद वो फ़ाइदो ॾेई रहिया आहिनि तू बीमार न है कंहिंजी तारीफ़ कर। अब ॻाल्हायो अल्लाह जी तारीफ़ जॾहिं बंदो अल्लाह जी तारीफ़ कंदो आहे नमाज खां पोइ फारिग थी सुभान अल्लाह अल्लाह जी तारीफ़ कंदो आहे। सुभान अल्लाह जी माना अल्लाह पाक आ शरीकन खां वजीरन खां मुशीरन खां नाइबन खां एबन खां कमजोरन खां हर नुक्स खां हर मुहताजी खां हर जिल्लत खां हर इल्लत खां जॾहिं बंदो अल्लाह जी तारीफ़ कंदो आहे सुभान अल्लाह ए अल्लाह तू पाक आ हर ऐब खां मुझो रब फरमाईंदो आहे हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान नेकी जो बदलो नेकी आ जज़ाउल अमल मिन जिनसिल अमल जेड़ी नेकी तेरो बदलो ए कमजोर बाना तू मुझी तारीफ़ तो करे मां भी तो के गुनाहन को पाक तो कया। अल्लाह जो कसम अल्लाह जो जिक्र हिन इंसान जी सब खां वडे में वडी जरूरत आ। जी खुराक खां बगैर जिस्मानी जिंदगी जी पानी का बगैर जिस्मानी जिंदगी मुसलमान जी इंसान जी नथी गुजरी सके। ए पेट्रोल ए इंसान जे लाइ पानी पेट्रोल जी हैसियत तो रखे खुराक जिस्मानी खुराक का बगैर ए इंसान जा ॾींहं रात नथा गुजरी सकन। ए मुसलमानों इन वही जी तालीमात जो खुलासो है तो मुसलमान जी जिंदगी ईमानी जिंदगी इस्लामी जिंदगी एहसानी जिंदगी रब साईं जे रज़ा वारी जिंदगी उन जे लाइ अल्लाह जो जिक्र सब खां वडे में वडी जरूरत। अज इंसान दुनिया वारन जो जिक्र तो करे दुनिया वारन जो तस्करो तो करे। ए मुसलमान ए इंसान मकसद तखलीक छा है? मकसद तखलीक अल्लाह की तारीफ आ मकसद तखलीक अल्लाह जो जिक्र आ नमाज जो मकसद अल्लाह की याद आ अकीमिस सलात अल जिक्री नमाज पढ़ जी नमाज में मुखे याद करे। इन करे हदीस पाक में दुआ अव्वलुल इल्म युरफउ मिन हासिल उम्मह अल खुशू तिरमिज़ी शरीफ किताब ज़ुहद में रिवायत मौजूद आ बिनी जहान जे सरदार फरमायो पहरों पहरों इल्म जेको हिन उम्मत मां निकरी वेंदो वो खुशू माना अल्लाह जो ध्यान
दिल जी याद, दिल अल्लाह जे याद खां गाफिल थी वेंदी। अल्लाह जो ध्यान निकरी वेंदो, ज़बान ते तस्बीह हुंदी, ज़बान ते ज़िक्र हुंदो, ज़बान ते नेकी जूं ॻाल्हियूं हुंदियूं, पर अल खुशू, खुशू चइबो आहे दिल अल्लाह के याद करे, दिल अल्लाह जे तरफ ध्यान करे। इहो इल्म, इहो अल्लाह जो ध्यान, इहा अल्लाह जी याद हिन उम्मत मां पहिरियों पहिरियों निकरी वेंदी। फरमायो जामे मस्जिद हुंदी पर हिकु भी ध्यान वारो निमाज़ी न हुंदो। मुसलमानों नजर सानी कयूं असां, नजर सालिस कयूं असां पांजे इबादत ते। इन्न सलात तन्हा अनिल फहशाई वल मुनकर, नमाज बेहयाई खां बुरन कमन खां रोकी दिया। नमाज जो यो असर आ, जेकर इंसान नमाज पढ़े ऐं नमाज ते मेहनत करे, अल्लाह जो कसम आ नमाज खां वधीक मुसलमान जी तरबियत जे ला को भी अमल ना है। सब खां ज्यादा इंसान जी तरबियत, मुसलमान जी तरबियत, ईमान वारे जी तरबियत नमाज सां थी रही आ। तू अल्लाह जे अॻियों झुक, तू रुकू कर अल्लाह जे अॻियों झुक, तू सजदो कर अल्लाह जे अॻियों झुक। इन नमाज जी हकीकत हासिल कर। नमाज जी सूरत इहा है जेका पढ़ी से, पर नमाज जी हकीकत अल्लाह जो ध्यान आ। इन करे फरमाई अव्वलुल इल्म युरफा मिन हासिल उम्मह अल खुशू, पहिरों पहिरों इल्म जेको हिन उम्मत मां खत्म थी वेंदो, अल्लाह जो ध्यान खत्म थी वेंदो। यो अल्लाह जो ध्यान छो तो खत्म थे? इस्तहवज़ अलैहिम शैतान फअंसाहुम ज़िक्र अल्लाह। जरे शैतान इंसान जे मथो मुसल्लत थो थी वने, उनका मकसद जिंदगी विसरी थो वने, उनका पंहिंजी इब्तिदा ऐं पंहिंजी इंतहा विसरी थी वने, उनका अल्लाह जा इनामात ऐं पंहिंजो ज़ौफ़ ऐं ज़ौफ़ मां पैदाइश विसरी थी वने, उनका कब्र जा खंडरात ऐं वैरानियूं विसरी थी वञनि। पोइ इंसान अल्लाह जी याद का गाफिल तो थी वने। दुआ करो अल्लाह रब्बुल इज्जत असा के पंहिंजी याद जी तौफीक अता फरमाए। ए जेके मैं आयतूं पढ़ियम, इन्हनि में अल्लाह रब्बुल इज्जत फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनु ज़्कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा वसब्बिहूहु बुकरतन व असीला। ए ईमान वारो अल्लाह के घणो याद कयो। अल्लाह के घणो याद करण जो मतलब छा है? मुफस्सिरीन किराम लिखियो आ अल्लाह के घणो याद करण इन जो मतलब है या अल्लज़ीन यज़कुरून अल्लाह क़ियामन व क़ुऊदन व अला जुनूबिहिम, जेके घुमंदे विहंदे सुम्हंदे ॾींहं जो रात जो जलवतुन में खलवतुन में हर हाल में अल्लाह की याद था कन। इहो अल्लाह जो ज़िक्र कसीर। इंतहाई मोहतरम दोस्तों, मां तव्हां को तवज्जो तो घुरा, मां अल्लाह जो कलाम तो बयान कया, ता सभिनी के गुजारिश आहे इंतहाई तवज्जो सां मुंहिंजा मारूज़ात ॿुधो। मुख़्तसर लफ़्ज़ ॻाल्हाइण थो घुरा, सभिनी जे तवज्जो जी ज़रूरत आहे। या अय्युहल्लज़ीना आमनु ज़्कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा। हदीस पाक में ईंदो आहे या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सब चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नमाज़िन मां केड़ो नमाज़ी ज्यादा अफसल आ? हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जेको जिक्र ज्यादा तो करे। रोज़ेदारन मां केड़ो रोज़ेदार अफसल आ? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जेको जिक्र ज्यादा तो करे। हाजिन मां केड़ो हाजी ज्यादा अफसल आ? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जेको अल्लाह जो जिक्र ज्यादा तो करे। तमाम आमाल जो रूह वो दिल सा अल्लाह की याद करना। अल्लाह जी नजर सिर्फ इंसान जे ज़ाहिर ते ना है, जिस्म ते ना है, सूरत ते ना है। जमीयतुल उलमा जा पहरा पहरा अमीर मौलाना अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा होया, सोहणो वो ना है जंहिंजो रंग सोहणो आ, जंहिंजो चेहरो सोहणो आ, सोहणो वो आ जंहिंजी दिल सोहणी आ। मुसलमानों, अल्लाह सा ताल्लुक पैदा करने की कोशिश कयो। अल्लाह सा ईमान वारे जा बुनियादी ताल्लुक हैं। पहिरों ताल्लुक हुकूमत वारो,
अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन, अल्लाह हाकिमन जो हाकिमा, नमाज हुकुमा, रोज़ो हुकुमा, हज हुकुमा, ज़कात हुकुमा, कुरान जी तिलावत हुकुमा, शरई पर्दो हुकुमा, फराइज़ पूरा करण हुकुमा, कबीरन गुनाहन को बचण हुकुमा, ऐं ॿियो ताल्लुक बाने जो ईमान वारे जो अल्लाह सा, वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह, कामिल ईमान वारा सब खां ज्यादा अल्लाह सा मोहब्बत कंदा है। मोहब्बत वारो ताल्लुक पैदा करण जी कोशिश कयो। इन मोहब्बत जे ताल्लुक जे करे इंसान लम्हन में, घड़न में, मुख्तसर वक्त में एड़ी तरक्की कंदो आ जो बगैर इश्क मोहब्बत जे इंसान सालन में भी वह तरक्की नथो करे सके। इश्क मोहब्बत अल्लाह जो ऐं अल्लाह जे रसूल जो। माने वाक्यो पढ़े, हिंदुस्तान जो मशहूर शायरा शराबिया, शराब पीतला, मजलिस गरमा, तबसरात हालन मुख्तलिफ शायरन थे। फलाणो शायर किए ची अञा ॿार, फलाणो किए ची अञा मश्क करे, फलाणो किए ची अबुल कलाम थींदो, कचहरी हले थी। उन शायर इन शराबी का पूछो अल्लाह जो रसूल मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किया। थोरो तवज्जो जी जरूरत आहे। हिन जो अछू गाड़ियों थी वयूं, हिन शायर खे गुस्सो अची वियो, ओ ज़ालिम मूंखे ईमान त आहे, मां गुनहगार ज़रूर आहियां, पर तू मूंखां ईमान खसण थो घुरे। मां पलीत खे जंहिंजो वात पलीत आहे, हक़ कहिड़ो आहे हुज़ूर ते तबसरे करण जो, हुज़ूर जी हैसियत ॿुधाइण जो। तू थींदो केरु आहे जो तू हेड़ी गंदी मजलिस में बिनी जहान जे सरदार जो नालो ऐं उन जो तारुफ मुखो तो पुछे। अल्लाह जी हबीब जी तारीफ ते अल्लाह करे, सहाबा कन, उलमा कन, कुरान करे। इन गंदे इंसान खे, इन पलीत वात खे इहा हैसियत, इहो हक न है जो अल्लाह जे रसूल जो इन गंदी ज़बान सा नालो भी वठी सके। ऐं पोइ उन ते रिकत तारी थी वई, उन जे अखियुनि मां पानी टिमण लॻो कि हिन ज़ालिम खे हिन मजलिस मां कढो, हे बेअदब ऐं गुस्ताख। ऐं सॼी रात उहो गुनहगार, उहो शराबी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क में तड़पंदो रहियो। शराबिया पर ईमान मौजूद आहे, शराबिया पर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो इश्क मौजूद आहे। तहांखे ख़बर आहे त गाज़ी अलमदीन केॾो मक़ाम हासिल कयो। मौलाना अताउल्लाह शाह बुखारी उनके फरमायो, ओ लोहर जा पुट, तू हिक घड़ीअ में केॾो मक़ाम हासिल कयो। असां त सिर्फ़ ॻाल्हाईंदा रहिजी वियासीं, तुंहिंजो मक़ाम असां खां ज़्यादा थी वियो। छाजे करे? चओ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क जे करे। अबा छाजे करे? चओ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे। अताउल्लाह शाह बुखारी तो फरमाए, ओ लोहर जा पुट गोए खणी वे। अताउल्लाह तो सिर्फ गालियों कंदो रहिजी वियो, पर तू हुजूर सां इश्क ऐं मोहब्बत निभाए वे। हाणे केड़ो गाज़ी हो जे हुन सलमान तहसीर के जहन्नम रसीद कयो? छा गाज़ी जो नालो हो? मुमताज कादरी। अज लखे मुसलमानन जी दिल की धड़कन बढ़ी चुको आहे। अल्लाह जो कसम, अल्लाह जे रहमत में उम्मीद करे मां बुधाया थो, यो आम इंसान हो, आम मुसलमान हो, पर हुजूर जे इश्क जे करे, उन गैरत ईमानी जे करे इन जो मकाम वलियन का घट ना है। इश्क रसूल जिंदगी जो मकसद आ, जिंदगी जो मेराज आ। हुजूर जे इश्क का बगैर ये जिंदगी अधूरी आ। ए इबादतू अधूरियूं हिन, हे दीन जूं ॻाल्हियूं अधूरियूं हिन। ए मुसलमानो, पंहिंजे ईमान ते मेहनत कयो। वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह, ये लफ्ज़ न आहिनि, इन्हनि जी का हकीकत भी आ। दुआ घुर अल्लाह सी असां खे मोहब्बत जी हकीकत नसीब फरमाए। शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमाए तो, हदीस इश्क ज़ां बत्ताल मशनो कि दर वक्त सख्ती कुनत यारी फिरामोश। इश्क जी दावा उन कूड़े को न बुध जेको नफ्स जे सख्ती जे करे, माहौल जे सख्ती जे करे दोस्ती के विसारे छड़े। चो इंशाल्लाह निभाईंदासे, हथ बुलंद करे चो इंशाल्लाह निभाईंदासे। हिंदुस्तान जो सदर आ, हिंदुस्तान जो सदर आ। सिखो
अक़वाम मुत्तहिदा में वञे थो त बि पटको उनखे मौजूद आहे। अक़वाम मुत्तहिदा में वञे थो पर ॾाढ़ी उनखे मौजूद आहे। सिख पंहिंजे कूड़े रहबर सां इश्क निभाए सघे थो त अल्लाह जे रसूल जो सच्चो आशिक बि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां इश्क निभाए सघे थो। चो इंशाअल्लाह इश्क निभाईंदासीं। हाँ, सिर्फ नारा हणी पांजो पाण खे मुतमइन न कयो। हुजूर जो इश्क कुर्बानी थो घुरे, हुजूर जो इश्क कुर्बानी थो घुरे। अल्लाह रब्बुल इज्जत तो फरमाए बल तुसिरून अल हयात दुनिया वल आखिरतु खैर व अबका। ए अल्लाह जा आशिक है, ए अल्लाह के रसूल जा आशिक है, दुनिया जे हयाती के तरजीह न दे, आखिरत बेहतर भी थई, हमेशा जे लाइ भी थई। इश्क जो तकाज़ाऊं हिन त अल्लाह के असां याद कयो। हे कुरान अल्लाह जो ज़िक्र, उस्कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा, इन जो हिकड़ो मकसद है भी आ अल्लाह जी तिलावत कयो। अल्लाह जे कुरान जी तिलावत कर, छो त हे अल्लाह जो वडे में वडो ज़िक्र आ। घट में घट मुसलमान जो हक है तो रोजानो कुरान करीम खोले जरूर तिलावत जे लाइ। तहां केर हिन जेके वायदो था कन रोजानो कुरान खोलींदासीं, दिल से वायदो कयो। अल्लाह जो कसम ए कुरान करीम क़यामत जे ॾींहुं जो वडे में वडो सिफारशी आ, नबियन खां वडो सिफारशी कुरान करीम आ। मां हदीस पढ़यम, इन साल पढ़ायम, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइन था अल्लाह जो कुर्ब इन कुरान को ज्यादा के भी शय सां इंसान हासिल नथो करे सके। सब खां ज्यादा अल्लाह जो कुर्ब मिलंदो कुरान करीम सां। ऐं हाफ़िज़ कुरान जिनकी हाणे दस्तारबंदी थियण वारी आ, इन्हनि खे 11 पासपोर्ट था मिलन, 11 वीज़ाऊं थी मिलन जन्नत जूं। हिकड़ी पंहिंजे लाइ, 10 घर वारनि जे लाइ। उहे घर वारा, उहे इंसान जिन जे मथो जहन्नम लाज़िम थी चुको आ, वाजिब थी चुको आ। अॼु इरादो कयो त इंशाअल्लाह पंहिंजी औलाद खे हाफ़िज़ कुरान पढ़ाईंदासीं। कुरान करीम में केतिरा लफ़्ज़ आहिनि, हिक हिक लफ्ज़ ते केतिरियूं नेकियूं हिन। अल्लाह जो कसम आ, मौलाना मोहम्मद यूसुफ लुधियानवी रहमतुल्लाह अलैह फरमायो त इहा जेकी हदीस आ त अलिफ अलग आ, लाम अलग आ, मीम अलग आ, हिक हिक लफ्ज़ ते 10 नेकियूं। ये 10 नेकियूं सिर्फ लफ्ज़न पढ़ण ते हिन, पर माना पढ़ण, तर्जुमो पढ़ण, तफसीर पढ़ण ऐं कुरान जे तालीमात खे आम करण, इन में हिक हिक लफ्ज़ ते सवे नेकियूं। मूसा गॾु चओ त सही अलिफ लाम मीम, चओ त सही अलिफ लाम मीम, सुभान अल्लाह, चओ त सही अलिफ लाम मीम। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम मिसाल ॾेई सेखारियो, ए मुसलमानो आखिरत जा डॉलर नेकियूं हिन, आखिरत जा डॉलर नेकियूं हिन। आखिरत जो बैंक बैलेंस वधाइण जी कोशिश कयो। मां बस तर्जुमो तो कया, मा तुक़द्दिमू लिअनफुसिकुम मिन खैरिन तजिदूहु इंदल्लाह। जेकी नेकी मोकिलियो था अल्लाह जे तरफ जन्नत में अगे जहान जे लाइ, अल्लाह जो वायदो आ वो सब तहांखे आखिरत में मिलंदो। हज़रत डॉक्टर साहब रहमतुल्लाह अलैह बांग्लादेश वया, जरे वापस आया फरमायूं तो उते हिक जलसे खां बे जलसे ते असां जहाज ते पा वञूं। उतो जा मदरसा हितो जे मदरसन खां ज्यादा सुखिया हिन, हालांकि उतो जो आवाम पाकिस्तान जे आवाम खां ज्यादा गरीब आ, पर फर्क ई हुआ बांग्लादेशी मुसलमानन में ऐं असां जे सिंध जे मुसलमानन में। उते हर मुसलमान जी एड़ी ज़हन साज़ी कई आ उलमाए किराम, जो हर मुसलमान रोजानो जी बच्चन के खर्ची दीदो, जी घर ते खर्च कंदो, ये बगैर घुरण जे रोजानो मदरसे में भी रकम जमा कराई। अजरे कर्ज जी जरे चंदे जी गाल को बुधे थो त मुंह खराब थो थी वने। याद रखो चंदे जी अपील करण खुदा जो कसम हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत। चो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी, पर पंहिंजे लाइ न, पंहिंजे लाइ न। ऐं चंदो ॾियण चो सहाबा किराम जी सुन्नत। मां आखिरी हदीस अर्ज रखा, 20 अली अबी हनीफा 20 हदीसूं जिनमें इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह भी सनद में अचे थो। असां जे अल जमियत लाहौर जे इदारे उहे 20 हदीसूं हिकिड़ो किताब शाये कयो आहे, जिन जे सनद में ये आखिरी हदीस तो बयान कया, तव्हां जे तवज्जो जी ज़रूरत आहे। इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह जो नालो तो अचे, उहे 20 हदीसूं, उन में हिकड़ी हदीस में हीअं तो अचे त अल्लाह रब्बुल इज्जत जन्नत जे मेन गेट ते 3 सिटरूं लिखरायूं हिन। हिक ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह,
आखिरी हदीसा ता बुलंद आवाज सां मूंसां गॾु पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह बुलंद आवाज सां पढ़ो जेको मानो चवे त मौत जे वक्त मूंखे कलमो नसीब थे उन जो वजीफो बुधो हदीस पाक में आयो आ अन इंद ज़न्नि अब्दी बी बानो जेको मुंह में गुमान कंदो मां उन सां उई कंदुस जॾहिं भी कलमो पढ़ो जिक्र कयो इन तसव्वुर सां कयो इन यकीन सां कयो त मुझे जिंदगी जो आखिरी कलमो इहो निकरंदो दुआ घुरो अल्लाह कलमो नसीब फरमाए बी सित्र जन्नत जे मेन गेट ते अल्लाह लिखराइया उम्मतुन मुज़निबतुन व रब्बुन गफूर उम्मत गुनहगार रब बख्शनहार मां बुधण तो घुरा चो उम्मत गुनहगार रब चो बुलंद आवाज सां उम्मत गुनहगार रब बख्शनहार ऐं टी सित्र जेका अल्लाह रब्बुल इज्जत हदीस पाक में ईंदो आहे जन्नत जे मेन गेट ते लिखराइया मा अकलना रबहना मा खलफना खसिरना मा कदिमना वजदना जन्नती था चवन जेको दुनिया में खादो से असा के मिलियो जेको दुनिया में आखिरत रे मोकलियो से वो असा के हिते मिलियो वमा खलफना खसिरना जेको हराम छडियो से ज़कात का बगैर खसिरना पांजो वडो नुकसान कयो से इन करे मा इंदकुम यनफद वमा इंदल्लाह बाक जेको कुछ तहां वटा फना थी में दो जेको अल्लाह के दियो था माल औलाद वक्त इहो बाकिया इन दुनिया में अचण जो मकसद इन फानी जहानमा के बाकी अमल महफूज करे आखिरत रे खणी हलो वल बाकियातु सालिहात बाकी रहण वारियूं शयूं नेकियूं हिन इन नेकियुनि मां वडे में वडी नेकी मरण खां पोइ औलाद सालिह जेका इंसान छॾे थो वञे कुरान करीम जा हाफिज़ आलिम जेके छॾी थो वञे कुरान करीम जे मेहनतुनि में जेको हिस्सो छॾे थो वञे इहा वडे में वडी नेकी आहे जेका क़यामत ताईं मुसलमानन जे लाइ ईमान वारन जे लाइ सदके जारी जी शक्ल थी रखे तो इंशाअल्लाह पांजी औलाद के आलिम हाफिज कंदो ता इंशाअल्लाह मदरसन सा मुआविन थींदो ता इंशाअल्लाह जन्नत जे बैंक बैलेंस के वधाण जे लाइ पांजा खाता खोलराईंदो इंशाअल्लाह जेके आयतूं पढ़े में ईमान वारो अल्लाह के घणो याद कयो ऐं सुबह शाम अल्लाह जी तस्बीह पढ़ो वो अल्लाह रब्बुल इज्जत उहो आ जेको तहां जे मथा इन तस्बीह जिक्र जे बदले में रहमतों मोकलींदो अल्लाह जा फरिश्ता भी तहां जे लाइ दुआऊं घुरंदा कि अल्लाह पाक तहां के कढे गुनाहन जे अंधेरन खां हिदायत जे नूर जे तरफ तकवा जे नूर जे तरफ पांजे मोहब्बत जे नूर जे तरफ व कान बिल मुमिनीन रहीमा अल्लाह रब्बुल इज्जत ईमान वारन ते वडो रहम वारो आ अल्लाह जो रहम घुरो था अर्राहिमून यरहमुहुमुर रहमान इरहमु मन फिल अर्ज़ यरहमुकुम मन फिस समा रहम दिलन ते रहमान सब का ज्यादा रहम कंदो ता जमीन वारन ते रहम कयो आसमान वारो तहां ते रहम कंदो अबू बकर सिद्दीक अरहम उम्मती बि उम्मती अबू बकर रहम जे करे सिद्दीक बणियो सिद्दीक जी माना ही आ अल्लाह जे घट में घट मखलूक के भी इंसान तकलीफ न पहुंचाए मां जेको चेम अल्लाह पाक पांजे रहमत से कबूल फरमाए अमल जी तौफीक अता फरमाए पांजो ताल्लुक ए नमाज में ध्यान नसीब फरमाए सुबह शाम जिक्र जी तौफीक अता फरमाए सुभान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।